जैसे पांचो कार साज समझी, जैसे पांचो मुश्किल कुशा समझी, जैसे इज्जत जिल्लत जो मालिक समझी, इन्हें के इलाह चइबो आहे। फरमाए त कोई भी कोने हिकिड़ो आहे, बस जंहिंजो अक़ीदो इहो बणिजी पियो, उन खां पोइ चई त मुहम्मद रसूलुल्लाह, मोहम्मद अल्लाह जो सचो रसूल आहे। नबी से फरमाए इहो जन्नत में वेंदो। थोरे गुनाह कटे वारा भी बची वेंदा, मथां चओ कटे वारा थोरे, बाक़ी हीअं थींदो कीअं? स्कूलनि जे टाइम ते स्कूलनि जा दरवाजा खोलियल हूंदा आहिनि, छोकिरा भॼ नंढा वॾा के देरि तकड़ में स्कूल ॾे ईंदा। पोइ जेॾी महिल टाइम हूंदो आहे त स्कूल में 8:30 बजे सुबुह जो टाइम, पोइ 8:30 बजे दरवाज़ो वॾो बंदि थींदो, नंढी दरी खोलींदा, हिकिड़ो उस्ताद लकमो खणी कुर्सी रखी वेंदो, अञा बि जेको को छोकिरो खणी भॼंदो वेंदो, भॼ टाइम त थी वियो आहे पर अञा हुनजो दर बंदि न आहे। पोइ छोकिरे खे कन खां वटि थोरी देरि छो कई, हल वरी बि अंदरि थे कोन ॾींदुसि, जीअं अञा वधीक कावड़ाएसि त लकड़ो खणी छॾींदुसि, हल पोइ बि अंदरि। कलमो ईअं अथव, हे गुनाह गुनाह थींदा, इन्हनि जा सटका कुटका मिलंदा। पोइ हाणे जेको को ॾाढो मुड़ुस हुजे सट सही, भई आहे सट ॾाढी ॾुखी, सट सहंदो पर पोइ बि जन्नत में वेंदो, छो त कलमो नसीब थियो अथसि। बाक़ी अलाह खां दुआ था कयूं त अलाह ताला शल कलमे ते क़ाइमु रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कलमो हथनि खां न वञे, कलमो वियो त सभु कुझु वियो। अलाह जे रसूल फरमायो, हज़रत सैयद अब्दुल्ला शाह बुखारी जो रहमतुल्लाह अलैह, साईं फरमाईंदा हुआ, यार जेके अखियूं आहिनि उन्हनि खां कुझु गुनाह थींदो, जंहिंखे कंदो आहे करे न करे जलाल बलाल ॿुधी वठंदो, हा न, कंहिं जॻह अथवा करे न करे ग़लती सलती थी वेंदसि। ॿियो न त रस्ते वेंदे फोटा त पटे खाईंदो, रस्ते वेंदे विना ॿिए जेके गौस जा फ़क़ीर वठी जो हुकरा ज़िक्रनि जा कंदा वेंदा हुया। पोइ जंहिं हिकिड़े हमरा पिंच ते यार ॾाढा फ़क़ीर फलाणा वीचारा ॾिस अलाह जो ज़िक्र कंदे पंधि था वञनि, ॿिए हिकिड़े हमरा चयसि हा दा छॾेनि त में फोटनि जे बारे में चणनि में ॾिस त के सॼो ॿारो था खूबियूं हुजनि। हुनजो को रस्ते जे विच में चणनि जो ॿारो हुयो, आया जो इहे फ़क़ीर त हू कंदा ला ला कंदा, हू पटींदा भरी भेड़ कंदा, सभु कयूं, सॼो ॿारो पटी विया। हुनखे को पटियल ॿारो हुन जो हा छॾेनि त में त ख़बर पए। चवण जो मक़सदु आहे, साईं फरमाईंदा त गुनाह थींदो, छो त इंसानु आहे ख़ता मां ठहियल, ॿिनि शयुनि मां निसियान बि थींदुसि, भुल बि थींदसि, ग़लती बि थींदसि। पोइ साईं जन फरमायो, साईं अब्दुल्ला शाह फरमाईंदा त गुनाह जेको थिए न कयो, चलो गुनाह जहन्नम जो रस्तो आहे, नेकी जन्नत जो रस्तो आहे। पर सैयद अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, जे नथा नथा बची सघो त पोइ बि ॿिनि गुनाहनि खां पाण खे बचायो, हिकिड़ो कुफर खां, ॿियो शिरक खां। कुफर माना इनकार, छाजी निमाज़ मरियो अथव, इहे ऊंधा लॻा पिया, छाजो रोज़ो, वरी बुख ते विया, बुख मारायो अथनि रोज़ो, ईअं चवण सां माण्हू काफ़िर थी वेंदो आहे, ज़ाल जो निकाह ख़तमु थी वेंदो आहे। तंहिंजे करे इन्हनि खां कुफर खां बचो, ॿियो शिरक खां बचो। साईं जन शिरक इमामुल अंबिया पाण मिसाल ॾिनो, साईं जन फरमायो त कंहिं गैरत वारे मर्द खे, थोरो तवजो कयो, मां इमामुल अंबिया जी ॻाल्हि थो ॿुधायां। साईं जन फरमायो त कंहिं गैरत वारे मर्द खे पंहिंजे ज़ाल ते एतिरी गैरत न ईंदी आहे जेके अलाह खे शरीक बणाइण पवंदी आहे। त ठाहियोमांसि मां, बणायोमांसि मां, मोकिलियोसि मांसि मां, पोइ बि मां अलाह खे छॾे करे ॿिए जे दर ते थो वञे। तंहिंजे करे इन खां बचो। सैयद अब्दुल्ला शाह फरमाईंदो त इहे ॿ गुनाह बचो, पोइ जन्नत घर आहे। अब कोई थोरो थकड़ियूं भई हुन वांगुरु कन मां हिकु थींदी, ॿुधंदो आलमन ख़ुदि जंहिं निमाज़ घुसाई त उनखे बि मोटड़ा लॻंदा, जंहिं ज़कात न ॾिनी उनखे बि मोटड़ा लॻंदा, जंहिं चोरी कई उनखे बि मोटड़ा लॻंदा, जंहिं ज़िना कई उनखे बि मोटड़ा लॻंदा, ईअं लॻंदा। पर कलमो हिन जो पीछो न छॾींदो, नेठि कलमो पाक कराए जन्नत में वठी। जीअं लोह खे कट टड़ी वञे बाहि में विझी करे, वरी जो ॿिए लोह सां ॿिए जो हथोड़ो हणोसि त उते जेकी कट वट हुयसि बाहि जे सड़ण खां पोइ सॼी मिटी जी हाणे पाक सुहिणो थी पियो। ईअं ॼण वरी बि कुट सुट गुनाहनि जे करे कराए अलाह ताला पाक बणाए कलमे जे करे जन्नत में। अलाह कंदो आहे त अलाह ताला शल कलमे सां निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सच इहो थियो। अब सभई मुंहुं काले था करे नमाज़ पढ़ो, काले वा ॿोलारे छो था पढ़ो? बैतुल्लाह सभिनी जो बैतुल्लाह ॿोलारे, देवबंदियुनि जो बैतुल्लाह बि इहो, बिरेलुनि जो बैतुल्लाह बि इहो, अहलादीसनि जो बैतुल्लाह बि इहो, शियनि जो बैतुल्लाह बि इहो। अबा सभिनी खे पैदा कयो आहे देवबंदियुनि खे बि अलाह, बिरेलुनि खे बि अलाह, अहलादीसनि खे बि अलाह, नंढनि वॾनि खे अलाह। अलाह सभिनी जो हिकु, बैतुल्लाह सभिनी जो हिकु, क़ुरान सभिनी जो हिकु। शिया हज़रात हिन क़ुरान खां थोरा पासीरा, पर बिरेलियूं सभु असां पाण में भाइर
बाक़ी मसइलो छा आहे मसइलो हिकिड़ो गंदो इहो थी वियो आहे जो असांखे सम्झण जी कोशिशि नथा कयूं बसि सम्झूं था त जेको आहे बसि बाबा मां असांजा बि ग़लति आहिनि ईअं न चओ क़ुर थो चए त फसालू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून नथी ॼाण थिएव त कंहिं वरी आलिम खां पुछो वरी आलिम बि मुख़्तलिफ़ तव्हांखे अलाह अक़ुल ॾिनो आहे फ़ैसिला कंदा ॿ माण्हू विढ़नि कंहिं वॾे अमीर वटि फ़ैसिलो वठे हाणे हिकिड़ो माण्हू चएसि साईं इन जी ॻाल्हि ॿुधिजांइ न इहो कूड़ो थी अहिड़ो थी अहिड़ो थी अहिड़ो थी अहिड़ी इन ई ॿुधिजां न बसि मां चवां थो सच त उहो ई चवंदो इंसाफ़ वारो वॾेरो बि चवंदो त यार हे एॾो ताक़ीद चवंदो करे त हुनखे ॿुधी न चइबो त दाल में कारो कारो आहे तंहिंजे करे हिक ॿिए सां विढ़ण जानवरनि जो कमु आहे माण्हुनि जो कमु न विढ़ो न हिक ॿिए सां प्यार मोहबत सां पुछो ॻाल्हि आसान थी वेंदी न पुछंदव हाणे मेराज जो महीनो ॿुधायूं तव्हांखे इमाम लंबिया साईं जन सुता पिया हरम में रिवायत में जो उम्हानी जो घर हरम में हाणे उहो विच हरम में आहे मां पाण उहो सुतून ॾिठो जेको निशान हुयो त अम्मा उम्हानी जो घर हिते हुयो बैतुल्ला जे हिन अब्दुल अज़ीज़ बाबा खां थोरो अंदरि दरवाज़े खां उते उहो निशान हुयो उनजो बहरहाल साईं जन हिते आरामी केरु फरमायो त हतीम में आरामी पर अक्सर उलमा जी राह अम्मा उम्हानी जे घर आराम में हुया जिब्रील अमीन अचे मुस्तफ़ा जे कदमनि खे चुमी ॾेई सुजाग थो करे त महबूब सुजाग थियो तयारु थियो अल्लाह ताला तव्हांखे पाण ॾे घुरायो माना महबूब मके पाक में हो अम्मा उम्हानी जे घर में हो निंड में सुतल हो जिब्रील अची मुस्तफ़ा खे जाॻाए करे बोराक पाए बैतुल मुक़द्दस खां पहिरीं आसमान ॿिए टे चौथे पंजे छहें सते अल्लाह सां मुलाक़ात जन्नत जहन्नम जो दीदार वरी मोटी साॻी पंहिंजे मके पाक में इनखे चइबो आहे मेराज बसि इहे खोलींदव सोचींदव त ॻाल्हियूं आसान आहिनि बाक़ी न कंदव त हींअर मां काॾे ॾखिण मुंहुं कई वेठो आहे नी काॾे कई वेठो ॾखिण हाणे हितां जो मां तव्हांखे चवां त भाउ सखर वारो ताज पंप सखर में जेको ताज पंप आहे ॿाहिरि उतरे पासे ॾो उहो हितां मूंखां काॾे आहे ओलहरे हाणे मां केॾो बि तव्हांखे कसम खणी चवां त न बाबा हेॾे आहे हेॾे हिन कटे जे पासे तव्हां चवंदो मोल साहिब हेॾे न आहे तुंहिंजो ॾिठल न आहे जे ॾिठल हुजे या त ईअं न चई तुंहिंजो ॾिठल न आहे असां हितां जा उहो ताज पंप हो वेठो आहे ओलाए पासे ॾे जिते तूं वेठो आहे ओलाए पासे ॾे मां केॾी बि कोशिशि कयां पर मुंहिंजी ॻाल्हि खे न मञींदव छो न मञींदव तव्हांजो ॾिठल आहे बसि ईअं चवां थो तव्हां पाण क़ुर मजीद खे ॾिसो उहो भुलाए न सघंदो क़ुर पाक न ॾिसंदव न पढ़ंदव त पोइ कंहिंजे न कंहिंजे भुल में अची वेंदव जॾहिं क़ुर खे पाण ॾिसंदव ताज पंप तव्हां पाण ॾिठो आहे त भले मौलवी क़ुर खणे तॾहिं बि चवंदव बाबा तिने बंद ते जाते वेठो आहे त ताज पंप ओलह में आहे ओभर में न आहे तूं ग़लति ॻाल्हि थो करे थोरो क़ुर पाक पाॾो अथसि अछी ॾाढ़ी अथसि पटको अथसि पोइ बि न मञींदवसि चवंदवसि त न बाबा ताज पंप असांखे ख़बर आहे ख़ैर क़ुर हिन सखर वारनि खे त हेॾे आहे चवण जो मक़सदु आहे क़ुर पाक पढ़ो बचनि खे पढ़ायो इनशाअल्लाह भुल न थींदी न पढ़ंदव त हो असांजा ग़लति आहिनि पोइ ईअं चवंदव त पोइ कमु कस्तो थींदो शैतान त उहो दुश्मन आहे पोइ चवंदो आहे त रुखो ॾे पियो थी त भला पोइ अटकल थी वञे अलाह खां मां दुआ थो कयां अलाह ताला सभिनी खे इमाम अंबिया जो सही पोलक बणाए इमाम अंबिया जो मेराज सही सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए वया अल्लाह सां मुलाक़ात वरी मोटी आया उते हुया कोन हुया त वया छो जे वया त हुया त वरी पोइ वया कीअं जे वया त चइबो न हुया इहे पाण में बि सोचींदो त ॻाल्हियूं खुली पवंदियूं न खोलींदव त पोइ चुप रहिजी वेंदी पोइ मूंखे ॿुधायो त हिकिड़ो हाणे हे यार तव्हांजो जो हिते कहिड़ो आहे पंहिंजो जदोई कहिड़ो भाउ जेको बंदूक ॻोल्हे पियो दरिया करीम बख़्श मुलाक़ात चए पियो त बागड़ीअ मूंखे भई हिते फेराटियूं ॾिनियूं अहिड़े जहिड़े मुस्लिम न थिए भई जेको अलाह मारे उहा नथा खाओ जेकी पाण पोइ था भला हो कर जेको पाण पोइ था उहा खाओ था पाप कयो था कातीअ सां ईज़ा ॾियो था उहा खाओ था बाक़ी जेकी चओ था अलाह मारी आहे उहा नथा खाओ की मां जवाबु न पियो ॾेई सघां पोइ त बाबा हाणे बि तव्हांखे ॿुधाए वेंदा तंहिंजे करे क़ुर पाक पढ़ंदो त बचाव थींदो हुन त ॾाढो मज़ेदार जवाबु ॾिना ॿुधाई अलाह खां दुआ थो कयां अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे जीअं कलमो घर वेठे नसीब कयो आहे छल कलमे सां सही नमूने सां निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए या सची ॻाल्हि इहा अथव ख़ुदा जो कसम कलमे जे करे न का ज़ात आहे न पात आहे सभई कलमे जे करे मुस्लमान पाण में भाइर आहियूं हिकु अबे जी औलाद आहियूं वरी केॾो बि कंदो तरे में फिरी करे हज़रत आदम अलैहिस्सलाम ॾे वेंदासीं हा बाक़ी न जतो बि बलोच आदम अलैहिस्सलाम जी औलाद न आहिनि ऐं शेख बिरादरी वरी तव्हां चवंदो जतो शेखनि सां कहिड़ो मिलाए
हवाई आए सबई केड़ियों अल्लाह जे कुरान चयो त कबीला हितां जे सुञाण पैदा रखिया अथम इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम अल्लाह वटि कबीलन जी परवाह कोन्हे का सबई शेख भी आदम अलैहिस्सलाम जी औलाद में ईअं ने बा फुलपोटरा भी आदम अलैहिस्सलाम जी औलाद में जतोई भी आदम अलैहिस्सलाम जी औलाद में सैयद भी आदम अलैहिस्सलाम सभिनी जो अबू हिकिड़ो आदम अलैहिस्सलाम बाक़ी जेतिरा अमल चङा कंदासीं उन जो ओतिरो मक़ाम थींदो अल्लाह दुआ थो कयां त अल्लाह तबारक व तआला सभिनी के इमामुल अंबिया सां प्यार नसीब फरमाए खुदा जो कसम है मुंहिंजो वुज़ू सां कुरान पाक दे हथ जे जो इमामुल अंबिया जो हिकिड़े जुत्ती मुबारक जी बि तौहीन जे कई वो काफ़िर जुत्ती मुबारक सां जेकी मिट्टी मुबारक इमामुल अंबिया जे जुत्ती मुबारक सां इमामुल अंबिया जे जुत्ती मुबारक सां जेकी मिट्टी मुबारक लॻल आहे उन जी बि कंहिं हकारत कई कंहिं तौहीन कई शान जी उन में बि गुस्ताखी कई त असां देवबंद वटि उहो माण्हू काफ़िर आहे हाणे जॾहिं असां बि एॾो कयूं तव्हांखे मञाइण जे लाइ न हीअ असां पंहिंजो ईमान था तव्हांखे ॿुधायूं असांजो ईमान इहो आहे बाक़ी केरु चवे त भाउ हे हीअं पोइ उन जो भलो दॻो इहो आहे त हिक ॿिए सां प्यार सां विढ़ो न प्यार यार मोल साहब हीअ त ॻाल्हि ॿुधाइजांइ इहा कीअं आहे ईअं कंदो त झेड़ा बि ख़तमु प्यार बि थींदो भाइरी बि थींदी कलमो नसीब थियो आहे बैतुल्लाह हिकु अलाह हिकु क़ुरान हिकु नबी हिकु पोइ इख़्तिलाफ़ ख़तमु थींदा जॾहिं ईअं कंदा भई बाक़ी मूं में ईअं हुजे त मां मारियांसि मां दसियांसि पोइ दसण जे लाइ कूड़ बि थींदो चालाकी बि थींदी ठगी बि थींदी अटकल बि थींदी पोइ इन्हनि अटकलनि खां बचण जे लाइ सभई अलाह खां दुआ घुरूं हाणे हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा ते सलात पढ़ो मौली साहिब घणा पोयूं त मां बि हिकु ॿ मोड़ूं चई करे जान छॾायां वरी उनखे वारो ॾियां सभई सलात ॾाढियूं पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन मां ॿ शेर चवंदुसि कुझु ॻाल्हायो हिकिड़ो अल्लाह जी वहदानियत ते ॿियो इमामुल अंबिया साईं जी मेराज ऐं शान ते गौर सां तवजो सां ॿुधिजो शुरूआत मां शेर सां कयां थो त मुंहिंजा ख़ुदा मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी रब मां तुंहिंजे रज़ा में राज़ी जीअं मूंखे ॾुख में रखे सुख में रखे मां राज़ी पर रब मां इस्लाम में राज़ी कुफर में न रब मां जन्नत ॾे वञण जे लाइ राज़ी जहन्नम ॾे न ये शयूं थोरो तवजो सां चए मुंहिंजा ख़ुदा मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी मुंहिंजा धणी मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी ॾुख में रखे या सुख में मां हर अता में राज़ी मुंहिंजा ख़ुदा मां आहियां तोखे पसंद जे आ मुंहिंजी ग़रीब हाली तोखे वणन जे मुंहिंजा हर वक्त खीसा खाली जेका रखी तो मूले मां उन बहा में राज़ी मुंहिंजा ख़ुदा मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी मुंहिंजा धणी मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी ॾुख में रखे या सुख में मां हर अता में राज़ी मुंहिंजा ख़ुदा मां आहियां सण बि हुजे या अणे बि मानी त मेहरबानी सण बि हुजे या अणे बि मानी त मेहरबानी शरबत खां वध सवादी पाणीअ में आरवानी सरदई गरम घुलायल सरदई गरम घुलायल तुंहिंजी हवा में राज़ी मुंहिंजा ख़ुदा मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी मुंहिंजा धणी मां आहियां कुर्सी ॾींहुं बेराज़ी जेॾे तॾो बेराज़ी कुर्सी ॾींहुं बेराज़ी जेॾे तॾो बेराज़ी नंढड़ो रखे बेराज़ी ठाहे वॾो बेराज़ी हेखल रखे बेराज़ी मां हम नवा में राज़ी मुंहिंजा
खुदा माया तुझी रज़ा में राज़ी मुंहिंजा धणी माया पर मुशरिकी अखां तौबा वहदत में राज़ी पाज़ी महबूब मुस्तफ़ा जे उम्मत में राज़ी पाज़ी असहाब सां अक़ीदत सिक ऐं वफ़ा में राज़ी मुंहिंजा ख़ुदा माया तुंहिंजी रज़ा में राज़ी मुंहिंजा धणी माया ईमान सां पुॼाणी जन्नत नज़ीर सामी सैयद रफ़ीक मशर में माफ़ हर का खामी दोज़ख जन्नह में राज़ी दोज़ख जन्नह में राज़ी जन्नत जे हा में राज़ी मुंहिंजा ख़ुदा माया तुंहिंजी रज़ा में राज़ी मुंहिंजा धणी माया अल्लाह जी रज़ा ते राज़ी अचो त इमामुल अंबिया जो शान ॿुधायां तव्हांखे जे मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिवायत में ईंदो आहे त जंहिं उम्मतीअ जे आॾो इमामुल अंबिया जो नालो मुबारक ख़ुसूसन मुहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो नालो मुबारक अचे उम्मती यानी मुस्तफ़ा ते सलात न पढ़े तो गुनाहगार थींदो महफ़िल में हिकिड़ो दफ़ो पढ़णु ज़रूरी 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 आहे ॿुधो अथव आलमनि को त साईं जन हिकु ॾाके ते पेर रखियो आमीन ॿिए ते ॾाके ते रखियो आमीन टे ते ॾाके ते पेर रखियो फरमायो आमीन उन में हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त महबूब तुंहिंजो उम्मती जे आॾो नालो वरितो वञे तो ते सलात सलाम न पढ़े अल्लाह उन खां बेज़ार जिब्रील उन खां बेज़ार इमामुल अंबिया फरमायो त मां बि आमीन कई त मां बि उन खां बेज़ार आहियां तंहिंजे करे मुस्तफ़ा जो नालो जॾहिं अचे त मोमिन ते ज़रूरी आहे त हिकिड़ो दफ़ो सलात पढ़े जे मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट ताइफ़ वारनि केरी जफ़ा कई पोइ बि त दिलि बरतिन दुआ कई ताइफ़ वारनि केरी जफ़ा कई पोइ बि त दिलि बरतिन दुआ कई दुश्मन ते ईअं रहमत जी ॿियो बारिश बणिजी वसंदो केर बारिश बणिजी वसंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट आलम जो सरदार बि हूंदे जन्नत जो सींगार बि हूंदे जन्नत जो सींगार बि हूंदे टे टे ॾींहं गुज़ारे बुख ते टे टे ॾींहं गुज़ारे बुख ते पेट सां पत्थर ॿधंदो केर पेट सां पत्थर ॿधंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट जंहिं दम दिलबर अर्श वयो हो चाह मझार बही चयो हो जंहिं दम दिलबर अर्श वयो हो चाह मझार बही चयो हो तूं ई पीरी मेहमानो पहिरियों तूं ई पीरी मेहमानो पहिरियों तोखां अॻे हिते ईंदो केर तोखां अॻे हिते ईंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट जंहिं दम दिलबर अर्श घुमियो चाह मझार बही चयो हो तूं ई पीरी मेहमानो पहिरियों तोखां अॻे हिते ईंदो केर तोखां अॻे हिते ईंदो केर
मुझे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में बियो थींदो केर मुझे मुहम्मद मुरसल जे मट महशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा महशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा आदम चवंदो अहमद आणियो मूसा चवंदो अहमद आणियो कादिर सां ॿियो पुछंदो केर कादिर सां ॿियो पुछंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट सिर सजदे में सरवर रखंदो सुडकी सुडकी सना पियो पढ़ंदो सुडकी सुडकी सना पियो पढ़ंदो पंहिंजा दर्द विसारे रहबर पंहिंजा दर्द विसारे रहबर राज जे दुख ते रोअंदो केर राज जे दुख ते रोअंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट पोइ त शफ़ाअत अगंदी प्यारी उम्मत जन्नत वींदी सारी महबूबन करीमन उम्मत के न विसारियो उम्मत मुस्तफा जे तरीक़े के विसारे छॾियो अफ़सोस दुख जहिड़ी ॻाल्हि ॿियो त परे रहियो उम्मती पंहिंजे चेहरे ते महबूब अनवर जी दाढ़ी रखण जे लाइ तयार ॿियो त परे रहियो मुस्तफा के मिलियल तोहफ़ो मेराज वारी राति मेराज उम्मती निमाज़ पढ़ण जे लाइ तयार अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला सल उम्मतिन खे समझ अता फरमाए हदीस में ईंदो आहे साईं जन फरमायो सभिनी नबियन खे अल्लाह ताला हिकु मक़बूल हिकु दुआ मक़बूल दुआ अल्लाह ताला ये ॾेई छॾी आहे हिकु हिकु हूअ मर्ज़ी अथसि कंहिंजी दुआ क़बूल करे न करे पर हिकु हिकु दुआ सभिनी नबियन खे गिफ्ट तोहफ़ो ॾिनी अथई जेॾी महिल चवंदो अल्लाह उहे करे छॾींदो इमाम लंबिया फरमायो त ॿियनि मुंहिंजे भाइरनि नबियनि उहा मक़बूल दुआ दुनिया में घुरी छॾी मां मुहम्मद करीम फरमायो त मां उहा आख़िरत जे लाइ रखी आहे न घुरी आहे साईं आख़िरत में कहिड़े कम साईं जन फरमायो त जॾहिं मुंहिंजी उम्मत जो घणो हिसो गुनाहनि जे करे जहन्नम ॾे छिकबो मां उहा मक़बूल दुआ अल्लाह जे आॾो पेश करे पंहिंजा सभु गुनाहगार जहन्नम मां कढाए जन्नत ॾे आणींदुसि इमाम लंबिया पोइ ते इंतज़ाम कई वेठो आहे पर तव्हां ई असांखे दुख जहिड़ी ॻाल्हि आहे अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां ई असांखे सम्झ अता फरमाए हे शहर आहे सखर हे हिते करे करे पुलिस जी चौकी वेती हूंदी आहे मौलाना खे ख़बर हूंदी करे करे गाॾियुनि वारनि खे बीहारींदा आहिनि कारनि खे बीहारींदा गाॾियुनि खे बीहारींदा आहिनि चेक कंदा आहिनि पर हिकिड़ी का गाॾी अहिड़ी ईंदी आहे उनखे न बीहारींदा आहिनि उनखे चवंदा हलो 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 हाणे भाई इनखे छो न बीहारी नंबर प्लेट गवर्नमेंट जी अथसि साई नंबर प्लेट आहे गवर्नमेंट जी प्लेट अथसि त जेकर हर बाबा गवर्नमेंट जी गाॾी आहे जंहिंजे चेहरे ते इमाम लंबिया जी सुन्नत हूंदी जॾहिं उम्मत मुहम्मदी जो हिसाब किताब थींदो फरिश्ता दफ़्तर खोलींदा उन्हनि में लिखियलु हूंदो त हे उम्मती मुस्तफ़ा जो मुस्तफ़ा जी सुन्नत सम्झी ॾाढी रखी हिनखे परे कयो हलो जन्नत इहो वञे बाक़ी हे हेॾे बि तूं हिसाब किताब ॾे इहो थो वञे मुस्तफ़ा जो उम्मती ते पोइ त शफ़ाअत अघंदी प्यारी उम्मत जन्नत वींदी सारी उम्मत जन्नत वींदी सारी जंहिंजो आहे नीह नबी असां जंहिंजो आहे नीह नबी असां तंहिंजो अॻु झलींदो केरु तंहिंजो अॻु झलींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट रोज़े हशर फारूक बि रोही विझंदुसि रब खे हबीब जी ड्रोही रोज़े हशर फारूक बि रोही विझंदुसि रब खे हबीब जी ड्रोही मालिक माफ़ी मनु हसनीअ जी मालिक माफ़ी मनु हसनीअ जी तूं न मञे त मञींदो केरु तूं न मञे त मञींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट अस्सलाम आलिम वरी ठाम कोड़ वरी ॿीहर वरी चवंदा त न
अॻ में असांजो वारो